विद्यार्थियों पाण में प्रीवियस जो पेपर थर्ड सिंधी साहित्य जो इतिहास करे रहियासीं। उन जो टॉपिक हो अवाइली दौर में सिंधी साहित्य जूं धाराऊं। उन में पाण सूर्य जा किस्सा कयासीं। त सूर्य जे किस्सनि में जेको हो पाण कल्ह दोदो चन्नेसर जो किस्सो कयोसीं। त दोदे चन्नेसर में इहो ॿुधायो वियो हो त उन में जेको हो दोदे चन्नेसर में इहो ॿुधायो त दोदे चन्नेसर जो ही किस्सो जेको हो सूमरनि जे हार सां ख़तमु थियो। चारण ही जेको ही जंगी दास्ता आहे अहिड़े त सुहिणे ढंग सां ॿुधाईंदा आहिनि जो समूरो नज़ारो अखियुनि अॻियां असांजे अॻियां अची बीहंदो आहे। हिन में जेको ॿियो आहे सूर्य जो किस्सो उहो आहे त सूमरनि जो गुजरनि सां जंगियूं। हिन में असांखे इहो मालूम थिए थो त सूमरनि राजाउनि जूं भर वारनि गुजर जातीअ जे राजाउनि सां वक़्त बि वक़्तु लड़ायूं पियूं थींदियूं हुयूं। इन्हीअ बारे में चारणनि जा शहर में ॻातल पूरा किस्सा अञा न मिलिया आहिनि, पर चारणनि ऐं भट्टनि जूं चयल के ॻाहूं माना कविताऊं जो रूप आहे हिकु ॻाऊं ज़बानी रवायतुनि ज़रिए हासिलु थियूं आहिनि, जिन में इन्हनि जंगियुनि जा के हवाला मिलिया आहिनि। इहे जंगियूं अटकल 12 ऐं 13 सदीअ धारे थियूं हुयूं। हिते कुझु मां मिसाल तव्हांखे ॿुधाईंदसि त हिकु दफ़े गुजरनि जो लश्कर सूमरनि ते काहे पियो। उन वक़्तु डूंगर राय सूमरे जो वॾो भाउ नहरी दोदो पंहिंजनि खां रुसी राज छॾे हलियो वियो। डूंगर राय कंहिं सियाणे चारण हथां खेसि मदद लाइ नियापो मोकिलियो। दोदे कावड़ विचां चारण खे चयो त सूमरा जे अहिड़ा हीणा थिया आहिनि त कंहिं गोलीअ जो संग ॾेई करे गुजरनि सां सुलह कयो। इन ते चारण वरायसि त किंगरियुनि जे भॼण सां अझाग पाणीअ वारा खूह की न खुटंदा। सूमरनि जेकॾहिं का गोली परणाए ॾिनी त महल जे जनान खाने में कमी कान थी पवंदी, पर स्वाभिमानी राजाओ इहो वेण न सही सघंदा। वेण माना तानो। सुवाल आम जनता जो आहे। जेकॾहिं सूमरनि जी का बानी बि परणिजी गुजरनि में वेही त मुल्क जा माण्हू त ईअं ई चवंदा त हूअ दोदे जी भेण आहे। पोइ माण्हुनि जा वात बंदि केरु कंदो। अॻिते ॿुधाए थो त चारण जी इहे लफ़्ज़ ॿुधी करे दोदो ॾाढो शर्मिंदो थियो ऐं हिकदमि अची नंढे भाउ सां बांह ॿेली थियो। ॿिन्ही भाउरनि गॾिजी बहादुरीअ सां गुजरनि जो मुक़ाबिलो करे पाण मल्हायो। माना उन्हनि सां बांह ॿेली थी विया। उन्हनि जो हिननि जो झगड़ो हो उहो उते ख़तमु थी वियो ऐं उन्हनि सां एकता में रहिया, यूनिटी करे छॾियूं, पंहिंजो पाण में ॿधी करे छॾियऊं। पोइ आहे त समा सरदार शुरूअ में सूमरनि जो साॼो हथु हुआ। हू राॼ जे सरहदुनि ते सूमरनि पारां थिया दुश्मननि जो मुक़ाबिलो कंदा हुआ। सूमरनि जे आख़िरी राजा हमीर जे ॾींहंनि में कच्छ जे समय जाम पोइरे ऐं धूमलीअ जे वेर गुजर जे विच में लड़ाई लॻी। इन्हीअ लड़ाईअ में गुजर जो लश्कर चङो ज़ोर हो। इन ते जाम पोइरे हमीर सूमरे खां मदद घुरी। राजा हमीर साथीअ जो संग सुणी वाहिर लाइ रवानो थियो ऐं चयईं त जी डूंगर ते हाथियां जी खेरियूं त छट हमीराणी फ़ौज कर उगा उब न खट। माना फ़ौज जा साथी डूंगरनि समान था लॻनि ऐं मथिनि वॾा छट ईअं था बासनि ॼण त डूंगरनि ते खेरियुनि जा वण बीठा आहिनि। हमीराणी फ़ौज ते हलण सां दुधड़ उॾामण करे चौधारी अंधेरो छाइजी वियो। इन्हीअ में नेज़नि बालनि तरारियुनि ऐं छटनि जे तिजले करे सिपाही ईअं थिए लॻा ॼण आसमान में नखट उभिरिया आहिनि। त इहो जेको थियो इहो ॿियो जेको हिन जी सूरवीरता जो किस्सो हो त सूमरनि जूं गुजरनि सां जंगियूं कहिड़ीअ तरह सां थी उन जो थोरे में मां तव्हांखे बयां ॿुधायो।
ॿियो जेको हिन जो सूरवीरता जो किस्सो आहे, सूर्य जो किस्सो आहे, उहो आहे मोरड़ो मीर बहर ऐं मांगर मच। हिन किसे में असांखे इहा ॼाण पवे थी त हीउ जेको किस्सो आहे इहो बि सिंध जे हिकु मशहूरु जंगी दास्तान आहे। मंजिस इंसान जो इंसान सां मुक़ाबिलो ॾेखारियल न आहे, पर मोड़े नाले मीर बहर जी मांगर मच्छ सां जंग जोटियल आहे। कलाचीअ जे कुन में रहंदड़ मांगर मच्छ मोरड़े जे 6 भाउरनि खे गिरकाए वियो। मोरड़े मांगर मच्छ खां बदिलो वठण लाइ सियाणप ऐं दूरांदेशीअ सां कमु वरितो। हुन हिकु लोही पिंजरो ठाहिरायो जंहिंमें ॿाहिरीं तरफ़ वॾा कात ऐं कील लॻल हुआ। मोरड़ो उन पिंजरे में वेही कुन में गिड़ियो ऐं कुन में माना अंदरि समुंड में गिड़ियो ऐं मांगर मच्छ खे ललकारियईं। मांगर मच्छ पिंजरे में वेही मांगर मच्छ वात फाड़ियो वेठो हो, सो वियो पिंजरे खे गिरकाईंदो। पिंजरे सां कील वञी संदसि ॼारियुनि में अटकिया, माना गले में अटकिया। जीअं पिंजरे खे ॻियण जी कोशिशि कयईं तीअं कील वियसि ज़ोर सां खुपंदा। आख़िर चौखंबो जकिड़जी पियो। पोइ त मोरड़े वटि रसा लोॾिया जंहिं ते साननि ऐं ॾांदनि ज़रिए पिंजरे खे मगरमच्छ सूधो छिके कयऊं ॿाहिरि। बसि हाणे त बुरे ते बछ वई। कातनि कुहाड़ियुनि सां हणी मगरमच्छ जो साहु कढी छॾियऊं। मोरड़ो बि सही सलामत पिंजरे मां ॿाहिरि निकिरी आयो। हुन पोइ मच्छ जो पेट चीरे मंझाउसि भाउरनि जा लाश कढी आणे कलाचीअ जे उत्तर ओलह तरफ़ जबल जे पाड़ वटि दफ़न कया। मोरड़ो बाक़ी हयातीअ जा ॾींहं उते मुक़ाम जो सुजावर थी रहियो। इहो मुक़ाम अॼु ॾींहं ताईं क़ाइमु आहे। उन खे मोरड़े जो मुक़ाम करे सॾींदा आहिनि। मोरड़े जी क़बर बि उन मुक़ाम ते ई आहे। चारण ऐं मंगणहार हीउ किस्सो दलौराए जे ॾींहंनि जो ॼाणाईंदा आहिनि। समन जे ॾींहंनि में हीउ किस्सो आम जनता में एतिरे क़दुरु मशहूरु थी चुको हो जो 14-15वीं ईसवीअ सदीअ में सूफ़ियुनि जे समाउ में इन बाबति कुझु बैत कविताऊं पिणु मिलनि थियूं। जीअं त शेख अब्दुल जलील जे समाउ ते हीउ पुरनामा बैत पढ़ियो वियो आहे, जेको हिन रीति आहे। जो गिड़े सो नीए को जो कहर कलाच में ख़बर कोन ॾिए रछ कुॼाड़े रंडियो। मतिलबु जेको गिड़ंदो उनखे ई सफलता अख़्तियारी हासिलु थींदी। शेख अब्दुल जलील जो शेख चूअर जे नाले सां बि मशहूरु हो। कंहिं 1504 ईस्वी सन में वफ़ात कई, यानी गुज़ारे वियो। इहो बैत संदसि वफ़ात खां अॻु ॻातो वियो। इन्हीअ सां ज़ाहिर आहे त इहो बैत अञा बि कंहिं आगाटे शाइर जो चयल हूंदो। त इही जेको थियो इहो मोरड़े मीर बहर ऐं मांगर मच्छ जो किस्सो थियो। ऐं उनखां अॻु मां तव्हांखे ॿुधायो त सूमरनि ऐं गुजरनि जूं जंगियूं। ऐं उनखां अॻु जेको हो उहो हो सूर्याईअ जो किस्सो दोदे चनेसर जो। त इहे थिया जेके तव्हांखे ॿुधाया मां इश्क ऐं सूर्याईअ जा किस्सा पढ़ियासीं। पहिरियों इश्क जे किस्सनि जे बाबति पढ़ियोसीं, पोइ सूर्याईअ जे किस्सनि में। त इन में जेके आहिनि इन जूं जेको धाराऊं आहिनि इहे आहिनि इश्क जा किस्सा, सूर्याईअ जा किस्सा। ऐं ॿिए आहिनि हिन में इस्लामी पीरनि जी मत जी वाणी, धर्मी ॾंद कथाऊं, सिंधु नदीअ जे वहिकिरे बाबति ॾंद कथाऊं, अॻ कथियुनि ऐं दुआउनि जा बैत। त ही ॿ जेके हुआ तव्हांजा अवाइली दौर जे सिंधी साहित्य जी दौरनि में इश्क जा किस्सा ऐं ईअं सूर्याई जा किस्सा, इहे तव्हांजा ज़्यादा वधीक जेके आहिनि मुख्य आहिनि। बाक़ी जेके आहिनि उन्हनि खे तव्हां थोरो किताब मां सरसरी निगाह फेराए छॾिजो। ही जेके ॿ आहिनि इश्क जा किस्सा इहे वधीक तव्हांजा पुछिया वेंदा आहिनि ऐं वधीक इम्पॉर्टेंट आहिनि। त इहे मां तव्हांखे इन मां कराया। त अवाइली दौर मां इन्हनि ॿिनि किस्सनि जो तव्हां चिटीअ रीति यादि कजो। चिटीअ रीति उनजो जेको आहे चङी तरह सां सम्झिजो। कुझु न अचेव त बेशक तव्हां पुछिजो। ऐं पोइ पाण अॼु कंदासीं नेक्स्ट जेको कंदासीं उनखां पोइ अॻियो पाठ जेको ईंदो सिंधी साहित्य में भक्ति काव्य जूं धाराऊं जेके आहिनि उन्हनि जे बारे में पाण ॼाण हासिलु कंदासीं। त विद्यार्थियों तव्हांखे ख़बर आहे त कोविड जे करे जेको आहे कोर्स असांजो बिल्कुलु मतिलबु
धीरे धीरे हलियो ऐं प्रीवियस क्लास बि देरि सां शुरू थी विया। इन करे जेको हिन में सुईअ जा किस्सा ऐं इश्क जा किस्सा मां तव्हांखे ॿुधाया आहिनि, बाक़ी जेके आहिनि उहे तव्हांखे किताब त आहे ई अवेलेबल, बुकलैंड जी शॉप ते तव्हां वटि किताब मिली वेंदो। ऐं हिन में जेको कोर्स आहे अॻियां जेको आहे, जेके जेके इम्पॉर्टेंट टॉपिक आहिनि उहे मां तव्हांखे करायां थी, जेके 5 सालनि में वरी वरी रिपीट थी करे अची रहिया आहिनि। ऐं बाक़ी जेको आहे कोर्स उहो तव्हां घर में हिकु सरसरी निगाह फेरींदी हलिजो, ऐं उन मां अगरि कुझु न अचेव त तव्हां भले पुछी सघो थी। बसि अॼु एतिरो ई।